सिंध के सीनियर वज़ीर शजील इनाम मेमून तरफ़ां जमायत इस्लामी के अमीर हाफ़िज़ नईम के बयान ते रद्दअमल साम्हूं अची वियो आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त बजेट वक़्त सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ हाफ़िज़ नईम जा इल्ज़ाम संदसि पुराणी आदत आहे। शजील मेमून जो चवणु हो त सिंध हुकूमत तालीम के शोबे खे हमेशह तरजीह ॾिनी आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त तालीम ऐं सिहत जी बहितरी लाइ जेतिरा क़दम पीपी खया आहिनि तारीख़ में कंहिं बि न खया आहिनि। हाफ़िज़ नईम खे सिंध जी तालीम जी ॻणती आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध जा पैसा न मिलण ते आवाज़ उथारे। हाफ़िज़ नईम के घुर्जे त हू उहो इल्ज़ामनि जी सियासत बदिरां सिंध जे आवाम लाइ सुठी सोच रखे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त सिंध जे सीनियर वज़ीर शजील इनाम मेमून तरफ़ां जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जे बयान ते रद्दअमल साम्हूं अची वियो आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त बजेट वक़्त सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ हाफ़िज़ नईम जा इल्ज़ाम संदसि पुराणी आदत आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त सिंध हुकूमत तालीम जे शोबे खे हमेशह तरजीह ॾिनी आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त तालीम ऐं सिहत जी बहितरी लाइ जेतिरा क़दम पीपी खया आहिनि तारीख़ में कंहिं बि न कया आहिनि। शजील इनाम मेमून जो चवणु हो त हाफ़िज़ नईम खे सिंध जी तालीम जी एतिरी ॻणती आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध जा पैसा न मिलण ते आवाज़ उथारे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त हाफ़िज़ नईम के घुर्जे त हू इल्ज़ामनि जी सियासत बदिरां सिंध जे आवाम लाइ सुठी सोच रखे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त सिंध जे सीनियर वज़ीर शजील इनाम मेमून तरफ़ां जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम जे बयान ते रद्दअमल साम्हूं अची वियो आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त बजेट वक़्त सियासी पॉइंट स्कोरिंग लाइ हाफ़िज़ नईम जा इल्ज़ाम संदसि पुराणी आदत आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त सिंध हुकूमत तालीम जे शोबे खे हमेशह तरजीह ॾिनी आहे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त तालीम ऐं सिहत जी बहितरी लाइ जेतिरा क़दम पीपी खया आहिनि तारीख़ में कंहिं बि न खया आहिनि। शजील इनाम मेमून जो चवणु हो त हाफ़िज़ नईम खे सिंध जी तालीम जी ॻणती आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध जा पैसा न मिलण ते आवाज़ उथारे। शजील इनाम मेमून जो चवणु हो त हाफ़िज़ नईम खे घुर्जे त हू इल्ज़ामनि जी सियासत बदिरां सिंध जे अवाम लाइ सुठी सोच रखे।